इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी गादी वारे शहर में नून लीग जे कामयाब थियल 3 MNAs जा नतीजा रोके छॾिया आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी राजधानी में नून लीग जे 3 MNAs की कामयाबी जो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ऐं जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर हुकुम जारी कंदे इन 47 तां नून लीग जे उम्मीदवार तारिक फज़ल चौधरी जे कामयाबी जो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। अदालत इन 46 तां मुस्लिम लीग नून जे अंजुम अकील जी कामयाबी जो नोटिफिकेशन भी मुअत्तल करे छॾियो, जंहिंखे PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार आमिर मुग़ल चैलेंज कयो हो। अदालत इस्लामाबाद जे तक इन 48 तां नून लीग जे राजा खुरम जे कामयाबी जो नोटिफिकेशन भी मुअत्तल करे छॾियो, जंहिंखे PTI जी हिमायत याफ़्ता उम्मीदवार अली बुखारी चैलेंज कयो हो। बेबासे हवा के ॿुधाईंदा हलूं, इलेक्शन कमीशन जी टीम रावलपिंडी जे अॻूणे कमिश्नर पारां लॻायल इल्ज़ामनि जी जांच शुरू करे छॾी। रावलपिंडी डिवीज़न जे 6 DROs बयान रिकॉर्ड कराए छॾिया। DROs कमेटी आॾो बयान ॾींदे चयो आहे त चूंड नतीजा तब्दील करण जे हवाले सां को दबाव न हो, साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायो। इलेक्शन कमीशन की टीम रावलपिंडी के अॻूणे कमिश्नर पारां लॻायल इल्ज़ामनि की आला सतह ते जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसरनि अॻूणे कमिश्नर लियाकत चन्ना जे इल्ज़ामनि की तरदीद करे छॾी आहे। कमेटी लियाकत अली चट्ठा जी प्रेस कॉन्फ्रेंस की ट्रांसक्रिप्ट लाइ पैमरा खे ख़त लिखी छॾियो आहे, जॾहिं त रावलपिंडी डिवीज़न के 6 ज़िले रिटर्निंग ऑफिसरनि भी लिखत में बयान जमा कराया। ज़रियनि मूजिब रावलपिंडी डिवीज़न में क़ौमी असैम्बली के 13 तकनि जे रिटर्निंग ऑफिसरनि जा बयान। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते चूंड ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ सरकारी मुलाज़मनि जूं तस्वीरूं ऐं डेटा शेयर करण ते सख़्त रद्दअमल जो इज़हार कंदे खेनि सज़ा ॾियण जो इशारो ॾिनो आहे। पंहिंजे बयान में अनवारुल हक काकड़ चयो त पाकिस्तान जी अवाम 8 फरवरी ते वाज़िह मैंडेट ॾिनो, पर कुझु अनसर सरकारी मुलाज़मनि ते दबाव विझी रहिया आहिनि ऐं खेनि ब्लैकमेल करण लाइ सोशल मीडिया जो इस्तेमाल करे रहिया आहिनि। अनवारुल हक काकड़ चयो त रियासत सां वफ़ादारी तब्दील करण जी तजवीज़ आइन जी आर्टिकल 5 ऐं ॿियनि आर्टिकल्स समेत मुल्की कानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पाकिस्तान जी रियासत अवाम जी ख़िदमत कंदड़नि जी हिफ़ाज़त कंदी। हुन चयो त पुरतशदुद टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। निगरान वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जे अवाम जी ख़िदमत कंदड़ अहिड़नि अज़ीम सरकारी मुलाज़मनि जे अज़म में को बि शक न हुजणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट चूंडू कलअदम करार करण वारी दरख़्वास्त वापस करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार खे अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। चीफ जस्टिस जो चवणु आहे त केस हर सूरत में ॿुधो वेंदो। सुप्रीम कोर्ट मुल्क में 8 फरवरी ते थियल चूंडूं ॿीहर कराइण जी दरख़्वास्त कलअदम करार ॾेई छॾी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त केस हर सूरत में ॿुधो वेंदो, दरख़्वास्त गुज़ार खे अदालत में पेश कयो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस नुसरत हिलाली जी सरबराही में 3 रुकनी बेंच 8 फरवरी ते थियल चूंडुनि खे कलअदम करार ॾियण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। रिटायर्ड ब्रिगेडियर अली खान मुल्क में चूंडुनि में धांधली ऐं ॿीहर चूंडुनि जी जांच जी दरख़्वास्त कराई हुई। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा पुछाणो कयो त दरख़्वास्त गुज़ार अली खान किथे आहे, जॾहिं त जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त दरख़्वास्त गुज़ार 13 फरवरी ते दरख़्वास्त वापसि वठण जी अपील कई हुई। अदालती मुआविन चयो त नोटिस जी तामील लाइ दरख़्वास्त गुज़ार सां फ़ोन ऐं एड्रेस ज़रिए राब्तो करण जी कोशिश कई, जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पहिरियां दरख़्वास्त दाख़िल कराइनि था, पोइ ग़ाइब थी वञनि था। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त दरख़्वास्त गुज़ार खे कंहिं बि सूरत में अदालत में पेश कयो, इहो केस हलायो वेंदो। दरख़्वास्त गुज़ार दरख़्वास्त दाख़िल कंदे उन खे मीडिया खे जारी करे छॾियो हो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा एडिशनल अटॉर्नी जनरल सां ॻाल्हाईंदे चए त इहो कमु न हलंदो। आम तौर ते दरख़्वास्त दाख़िल थियण सां ई मीडिया ते रिलीज़ न कई वेंदी आहे। दरख़्वास्त गुज़ार सां ॿीहर फ़ोन ते राब्तो कयो, ही सुप्रीम कोर्ट जी मज़ाक़ आहे। चीफ जस्टिस एडिशनल अटॉर्नी जनरल खे लाॻापियल SHO ज़रिए दरख़्वास्त गुज़ार खे सुप्रीम कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾिनो। सुप्रीम कोर्ट चूंडूं कलअदम करार ॾियण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 21 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। सेनेट में ज़्यादती जे जवाबदारनि खे सरेआम फाही ॾियण वारो बिल रद्द कयो वियो। 14 मेंबरनि सरेआम फाही ॾियण जे हक़ में वोट ॾिनो, जॾहिं त 24 मुखालफ़त में वोट ॾिनो। ज़्यादती जे जवाबदारनि खे सरेआम फाही ॾियण वारो बिल रद्द कयो वियो। 14 मेंबरनि सरेआम फाही जे हक़ में वोट ॾिनो, जॾहिं त 24 मुखालफ़त में वोट ॾिनो।
जमायत इस्लामी तरफ़ा जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदार खे सरेआम फाही ॾियण वारो बिल सेनेट में पेश कयो वियो। पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं नेशनल पार्टी समेत ॿियनि पार्टियुनि बिल जी मुखालिफ़त कई, जॾहिं त जमायत इस्लामी, काफ लीग, JUIF ऐं PTI जे सेनेटरनि बिल जी हिमायत कई। पीपल्स पार्टी जे सेनेटर श्री रहमान चयो आहे त सरेआम फाही मुल्क में ज़ुल्म ऐं बरबरियत पखेड़ींदी, जंहिं करे पीपल्स पार्टी रेप जी सज़ा जी मुखालिफ़त कई हुई। हुन चयो त पाकिस्तान मौत जी सज़ा जे हवाले सां दुनिया में 5 नंबर ते आहे। सरेआम फाही ॾियण सां ॾोह ख़त्म न थींदा। मुस्लिम लीग नून जे सेनेटर इरफान सिद्दीकी सरेआम फाही वारी कानून जी मुखालिफ़त कंदे चयो त फाही खे फाही घाट ताईं रखियो वञे। नून लीग अगवाड़े सागदार चयो आहे त कानून में मौत जी सज़ा मौजूदु आहे, इन करे हू सरेआम फाही जी मुखालिफ़त कनि था। बेबासे इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त निगरान हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई आहे। कमिश्नर रावलपिंडी जे मामले ते आला जांच कमेटी ठही वई आहे। इलेक्शन कमीशन बि उन मामले ते कार्रवाई करे रहियो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त ॿोॾ दरियाउनि में वधीक पाणी जे करे नाहे ईंदी। वधीक बरसाति ईंदी आहे त ॿोॾ ईंदी आहे, जंहिंजी ऊनाई घटि ऐं पखेड़ वधीक हूंदी आहे। हिन चयो आहे त ॿोॾ सबबि वॾी तबाही ईंदी आहे। उन वक़्त जे वज़ीर आज़म 2022 में नेशनल फ्लड प्रोटेक्शन प्लान 4 खे अपडेट करण जो चयो आहे। इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर चयो त एशियाई तरक़ियाती बैंक बि हामी भरी ऐं टेक्निकी सहकार फ़राहम कयो। सूबनि जे सहकार सां अपडेटेड प्लान तैयार थी वियो आहे, जेको मंज़ूरी जे मरहले में आहे। मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त फ्लड प्रोटेक्शन सेक्टर प्रोजेक्ट 3 जो C1 मंज़ूर थी वियो आहे। बैनुल अक़वामी डोनर्स सां गॾु फंड्स लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। अॻूणे कमिश्नर रावलपिंडी जे बयान बाबति ॻाल्हाईंदे मुर्तज़ा सोलंकी चयो त निगरान हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई आहे। कमिश्नर रावलपिंडी जे मामले ते आला जांच कमेटी ठही वई आहे। हिन चयो त इलेक्शन कमीशन बि इन मामले ते कार्रवाई करे रहियो आहे। असांखे पंहिंजनि इदारनि ऐं निज़ाम ते एतमाद करणु घुर्जे। कानूनी अमल हली रहियो आहे, तंहिं करे इंतज़ारु करणु घुर्जे। इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त कामयाब उम्मीदवारनि जी लिस्ट जारी थींदी ऐं असेंबली इजलास जी समरी PM खे मोकिली वेंदी। खैरपुर ज़िले मां गैस ऐं पेट्रोल जा वॾा ज़ख़ीरा कया विया आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। आयलैंड गैस डेवलपमेंट कंपनी मूजिब सिंध में तेल ऐं गैस जा नवां ज़ख़ीरा हथ आया आहिनि। OGDCL पारां जारी कयल पधिराई में चयो आहे त सिंध जे ज़िले खैरपुर मां गैस हथ कई वई आहे। OGDCL ॿुधायो त खैरपुर व्हील 1 खे 3762 मीटरनि ताईं ड्रिल कयो वियो, जंहिंमां रोज़ानो 1,43,00,000 क्यूबिक मीटर गैस निकिरण जो अंदाज़ो आहे, जॾहिं त 93 बैरल ख़ाम तेल बि रोज़ानो हासिलु थींदो। यादि रहे त हुन खां अॻु बि OGDCL सिंध जे ज़िले टंडे अलहियार जी दरास वेस्ट व्हील नंबर 2 मां तेल ऐं गैस जा वॾा ज़ख़ीरा हथ कया हुआ। बेबासे घोटकी जे तक PS उर्वी तां चूंडियल आज़ाद उम्मीदवार नादिर अकमल लगारी पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। घोटकी में नादिर अकमल लगारी सां पीपल्स पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई। मुलाक़ात में सलीम मांडवीवाला, नासिर शाह, शर्जिल नामेमन, अली गौहर बहर, ख़ालिद लुन शरीक थिया। मुलाक़ात जे मौक़े ते नादिर अकमल लगारी पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता शमूलियत जो ऐलान कयो। नादिर अकमल लगारी जो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी ते एतमाद जो इज़हार। पीपल्स पार्टी अॻवाननि तरफ़ां पीपल्स पार्टी में शमूलियत ते नादिर अकमल लगारी जी आजियां कई वई। नादिर अकमल लगारी चयो आहे पीपल्स पार्टी मुंहिंजी पुरानी पार्टी आहे। बीमार हुयसि, सेहतमंद थियसि त इलेक्शन विढ़ी ऐं कामयाबी हासिल कई। मेरे सारे दोस्त जिसमें सरदार खालिद अहमद खान, सरदार अली गौहर खान, नासिर शाह साहब, शर्जील मेमन साहब, मेरा बहुत ही पुराना दोस्त सलीम मांडवी वाला साहब, ये सब मेरे पास आए मेरे घर पे। मैं आज़ाद इलेक्शन जीत के आया हूँ और मैं पहले पीपल्स पार्टी मैंने ज्वाइन की थी और उसके बाद मैं थोड़ा बीमार हो गया था। अल्लाह ने मुझे सेहत दी, दोबारा इलेक्शन लड़ा और जीता। और अब मुझे उन्होंने कहा आपकी पुरानी पार्टी है। मैंने कहा बिल्कुल मेरी पार्टी है, मैं उसी में शामिल हूँ क्योंकि मैंने अपने हल्के में लोगों का काम करना है और मैं उम्मीद करता हूँ कि इंशाअल्लाह मैं अपने हल्के में काम करा सकूंगा और वहाँ पे डेवलपमेंट हो। वहाँ बहुत ज़्यादा पसमानदगी है, उस चीज़ के खिलाफ मैं जिहाद करूँगा। तालीम, सेहत, यूथ, इन तीनों चीज़ों पे इंशाअल्लाह फोकस करूँगा।
जॉइंट एक्शन कमेटी पारा सहाफ़ी जाल मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 26 फरवरी ते कराची में एहतजाजी मुज़ाहिरो करण जो ऐलान कियो वियो। कराची में प्रेस क्लब के सदर सईद, जनरल सेक्रेटरी शोएब खान, वहीद राजपर, सदर PFU जे GM जमाली, सेक्रेटरी PFU जे दस्तूर खानज़ादा, सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अगूणे सदर गाज़ी झंडीर ऐं ॿियनि जी अॻवानी में इजलास थियो आहे। इजलास में सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न करण ते मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। इजलास जी जारी कयल पधिराई मूजिब 24 फरवरी खां सिंध जे समूरे प्रेस क्लबनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरा करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पधिराई मूजिब इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त 26 फरवरी ते कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी जलसो मुनक़िद कयो वेंदो। टटे वेझो नौजवान जे फौत थियण वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो आहे। वारसन पारां नौजवान जे क़त्ल जो इल्ज़ाम पुलिस ते लॻाईंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौजवान जमील गंदरो जे वारिसन पारां सिजावल बाईपास ते लाश रखी धरड़ो हड़ी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवण हो त संदन नौजवान न मंशियात विकिरो कंदो हो ऐं नई ॾोहारी हो, पोरियो करे गुज़र सफ़र कंदो हो। मुज़ाहिरीन जो चवण हो त पुलिस संदन नौजवान खे जुड़तू मुक़ाबले में क़त्ल कयो। SSP जो चवण हो त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ॾोह साबित थियण ते ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। कश्मीर वेझो पंजाब जी हद मां मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान खे राॼोड़ी कोशिशुनि बाद बाज़ियाब करायो वियो। सोलंगी बिरादरी जी राॼोड़ी कोशिशुनि बाद नौजवान अताउल्ला सोलंगी बाज़ियाब थी घर पहुची वियो। मुखबी नौजवान जे घर पहुचण ते घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। वारसन जो चवण त नौजवान जी बाज़ियाबी लाइ पंजाब पुलिस पारां को बि सहकार नाहे कयो वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर जे हुकम ते पुलिस ASI खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में नौजवान लियाकत अली रिंद जे क़त्ल जो अहलकारनि मथां दाख़िल केस ख़ारिज करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान SSP सखर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं क़त्ल केस में नामज़द SHO जहांगीर महर ऐं ॿिया अदालत में पेश थिया। मक़तूल जे वकील चयो त जुड़तू मुक़ाबले में क़त्ल कयल नौजवान लियाकत अली रिंद जो क़त्ल केस SHO जहांगीर महर ऐं अहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। वकील चयो त पुलिस जांच खां सवाइ पटी भाई जवाबदार अहलकारनि खे बचाइण लाइ नौजवान लियाकत अली रिंद जो क़त्ल केस ख़ारिज करे छॾियो। अदालत मुबैना मुक़ाबले में नौजवान जे क़त्ल केस में ग़लत बयानी करण ते ASI खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। SSP सखर अदालत खे चयो त अहलकारनि खे पेश करण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत मुआफ़ी वारी दरख़्वास्त ते गिरफ़्तार ASI गुलाम मोहम्मद राजपर खे आज़ाद कंदे SSP सखर खे मुबैना मुक़ाबले में क़त्ल थी वियल नौजवान लियाकत अली रिंद जे क़त्ल केस में नामज़द अहलकारनि खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। घोटकी में मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि दुकानदारनि खां 10 लाख रुपया फुर करे फरार थी विया। वाक़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हैद करे वरिता। अणॼातल जवाबदार दुकान में दाख़िल थी दुकानदार राणा मुमताज़ खान 10 लाख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। फुर वाक़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। फुटेज में ॾिसी सघिजे थो त हथियारबंद दुकान तां फुर करे फरार थी विया आहिनि। मुतासिर दुकानदार जो चवणु आहे त वाक़े जो इतला पुलिस खे ॾिनो आहे। मीरपुर ख़ास में गरीब आबाद थाणे जी हद मां हथियारबंद हिकु शख़्स खां रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। मार्केट मां मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदन खान मोहम्मद खां हथियारनि जे ज़ोर ते 15 लाख रुपया फुर करे फरार थी विया। मुतासिर जो चवणु आहे त जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते खेज़ यरगुमाल बढ़ाए फुर कई। हुन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराई वञे। काज़ी अहमद वेझो मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि कम जे वापारियुनि खां मुबैना तौर 8 लाख रुपया फुर करे फरार थी विया। क़ौमी शाहरा ते अणॼातल जवाबदार वापारी मोहर शाह ऐं महराब शाह खां 8 लाख रुपया फुर करे फरार थी विया। मुतासिर जो चवणु आहे त हू बैंक मां पैसा कढाए मोटरसाइकिल ते खणी वञी रहिया हुआ त जवाबदारनि खेनि रोक फुर कई आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कई आहे। वधीक जांच कई पई वञे। कराची एयरपोर्ट ते FIA इमिग्रेशन जाली वीज़ाउनि ते दुबई मां पहुतल 10 मुसाफ़िरनि खे गिरफ़्तार करे वरितो। FIA तर्जुमान मूजिब परॾेह मां आयल 10 मुसाफ़िरनि खे गिरफ़्तार करे एंटी ह्यूमन स्मगलिंग सर्किल हवाले कयो वियो। तर्जुमान मूजिब जवाबदारनि जे पासपोर्ट ते जाली वीज़ा लॻल हुई। वीज़ा ते लॻल मुहर बि टैंपरिंग थियल आहे। तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में आशिर रज़ा, हसनैन अशरफ, अवैसुल्ला, अमीर हमज़ा, ज़ीशान आज़म, बिलाल हसन, फैज़ान हसन, अरसलान अफजल ऐं अली हमज़ा शामिल आहिनि। तर्जुमान जो चवणु हो त जवाबदारनि जो तालुक़ हाफ़िज़ाबाद ऐं मंडी भाउद्दीन सां आहे। शुरूआती जांच मूजिब जवाबदार ज़ियारत जी वीज़ा ते ईरान विया हुआ। जवाबदारनि खे वधीक क़ानूनी कार्रवाई लाइ एंटी ह्यूमन स्मगलिंग सर्किल कराची मुंतक़िल कयो वियो।
मठियारी वेझो हैदराबाद खां टंडे आदम वींदड़ मालगाड़ी जे टक्कर में नीगर फोत थी वियो। पलीजाणी रेलवे स्टेशन भरिसां जसकाणी फाटक वटि मालगाड़ी जे टक्कर में 8 सालनि जो साहिल फौत थी वियो। इतला ते पुलिस हादसे वारे हंधि पहुची नीगर जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो पियो। मदीन में नौजवान मुबैना तौर ते फाहो खाई आपघात करे छॾियो। कुंभार पाड़े में मेरान चौक वटि 20 सालनि जे राजा कुंभार फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। वारिसनि मूजिब राजा कुंभार घरू अणबड़ता इंतिहाई क़दम खयो। नौजवान जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। बेवासे मठियारी वेझो सिंधु दरिया में मच्छी मारींदे नौजवान बुॾी फौत थी वियो। 30 साल नौजवान अली रज़ा चखरे जो सिंधु दरिया में बुॾी फौत थी वियो आहे। इतला ते वारसनि ऐं ॻोठाणनि पहुची लाश पाणी मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। वारसनि चवण त नौजवान मच्छी मारे रहियो हो त खेसि मिर्गी जो झटको आयो, जंहिं सबबि सिंधु दरिया में बुॾी फौत थी वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। चंबड़ में गुज़रियल ॾींहुं रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। संजर चांग रोड ते रोड हादसे में ज़ख़्मी थियल पोरियत मंठार गुप्चाड़ी अस्पताल में दम धड़ी हवाले करे छॾियो। पीरसन जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। वाज़े रहे त गुज़रियल ॾींहुं कार ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में पीरसन मंठार गुप्चाड़ी ज़ख़्मी थी पियो हो। मिठी वेझो रोड हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो। डीपलो रोड ते स्टॉप वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल टायर बस थियण सबबि कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में ॻोठ वासी चित्तर सिंह बलद सोमतो हयाती विञाए वेठो। हादसे जे इतला ते इमदादी टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। बेबासे नुशर फिरोज़ में क़त्ल थियल ऑल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियंस फेडरेशन जे सूबाई जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लाड़क जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। स्कार्फ एम्प्लॉइज़ यूनियन पारां साकर यूसुफ भंगी, ख़ादिम हुसैन मरी, मोहम्मद याकूब बगड़, अब्दुल गफ़ार लाड़क, अली नवाज़ सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त इकबाल अहमद लाड़क जे क़त्ल खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इकबाल अहमद लाड़क जा कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। लाड़काणे जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत पुलिस ASI समेत 2 ॼणनि जे क़त्ल ऐं 6 ॼणनि खे ज़ख़्मी करण जे केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। पुलिस जिस्मानी रिमांड पूरो थियण ते जवाबदारनि अली हसन डहाड़ी, याकूब डहाड़ी ऐं मसूद डहाड़ी खे अदालत में पेश कयो। अदालत 3 जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। वाज़े रहे त हिकु हफ़्तो अॻु 2 सियासी पार्टियुनि जी हिमायतुनि में झेड़ो थियो। फायरिंग में पुलिस ASI समेत 3 ॼणा क़त्ल ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। बेवासे दादू मां पैसनि एवज़ विकिरो थियल यतीम नींगरी खे वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल कराची मां बाज़ियाब कराए वरितो। दादू जे ॻोठ भाई खां लाशारी जी रहवासण 14 वरियनि जी यतीम नियाणी मुबैना पैसनि एवज़ विकिरो थियण वारे मामले जो ड्रॉप सीन थी वियो आहे। वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल इंचार्ज इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली 14 वरियनि जी यतीम नींगरी नेहा लाशारी खे कराची मां बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल नींगरी नेहा लाशारी चयो आहे त मूंखे कंहिं बि अगवा या विकिरो न कयो आहे। बालिद ऐं अमर जे वफ़ात बाद ॾाॾी ऐं चाचा घर में जबरी तौर ते घर जो कमु कराईंदा हुआ। बाज़ियाब करायल नींगरी चयो आहे त गुज़रियल 3 महीननि खां अमर जे मामे पुलिस एहलकार शबीर लाशारी वटि रहां थी, मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। ॿिए तरफ़ इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली चयो आहे त नींगरी खे बाज़ियाब करायो आहे, अदालत में पेश कयो वेंदो। कंबर जी अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल ट्रायल कोर्ट 1.5 मण चर्च रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार मंसूर अहमद मक्सी खे उमिरि कैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। वाज़े रहे त नसीराबाद पुलिस इंडस हाईवे तां चेकिंग दौरान गाॾी मां 60 किलो चर्च हथ करे जवाबदार ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो हो।
नौशरो फिरोज़ जी अदालत पॉलिंग दौरान झेड़े जे केस में GDA अगवाड़ गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत मंजूर करे वरिती। मोरो में पोलिंग स्टेशन अली बख्श माची में झेड़ो थियो हो, जंहिंजो दहशतगर्दी एक्ट तहत GDA अगवाड़ गुलाम मुर्तज़ा जतोई समेत ॿियनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। नौशरो फिरोज़ ATC कोर्ट जे सेशन जज जवाबदार गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद GDA अगवाड़ गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत मंजूर करे वरिती। कोऑपरेटिव खाते पारां फैटिफ बाबति जागरूकता पैदा करण लाइ कराची में सेमिनार करायो वियो। PACHS सोसाइटी जे ऑडिटोरियम में हिकु ॾींहं जो फैटिफ जागरूकता सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में कोऑपरेटिव खाते जे ऑफिसरनि, डेप्टी रजिस्ट्रार नवीद अब्बासी, मंसूर अब्बासी, नदीम हुसैन सोलंगी समेत सोसाइटी जे मैनेजमेंट शिरकत कई और मौके ते DR नवीद अब्बासी सोसाइटी जे माण्हुनि खे फैटिफ जे हवाले सां ॼाण ॾिनी। संदसि चवण हो त घरू वज़ार जी हिदायतुनि ते समूरनि सोसाइटीज़ जे माण्हुनि खे फैटिफ जी ॼाण ॾियण लाइ जागरूकता मुहिम हलाए रहिया आहियां। उन चयो त सेमिनार ऐं वर्कशॉप करायूं पिया त जीअं सोसाइटी जे हर रिहायशी खे नए कानून जी ॼाण हासिल थी सघे। सेमिनार में डेप्टी रजिस्ट्रार मंसूर सिद्दीकी फैटिफ जे नए कानून बाबति पिणु आगाही ॾिनी। सेमिनार में मुख़्तलिफ़ सोसाइटीज़ जी रिहायशुनि खे असिस्टेंट रजिस्ट्रार नदीम सोलंगी पारां आजियाणो पिणु ॾिनो वियो। ॿिए पासे UAE में पाकिस्तानी सफ़ीर फैसल नियाज़ तुर्मज़ी 5 ॾींहनि वारे गल्फ फूड नुमाइश में वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई में पाकिस्तानी पवेलियन जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते पाकिस्तानी सफ़ीर फैसल नियाज़ चयो आहे त ख़िते जे सभ खां वॾे फूड नुमाइश में पाकिस्तानियुनि खे खुराक जी शयुनि जी नुमाइश जो इस्तक़बाल करणु हिकु फ़ख्र जो लम्हो आहे। हिन चयो त हलंदड़ साल गल्फ फूड में फूड इंडस्ट्री सां लाॻापियल 100 पाकिस्तानी इदारा हिसो वठी रहिया आहिनि। पाकिस्तानी सफ़ीर चयो त इहा इंतहाई हौसले वारी ॻाल्हि आहे त ख़िते ॾांहुं पाकिस्तानी खाधे पीते जी शयुनि जे एक्सपोर्ट में सिर्फ़ हिकु साल जे अरसे में 40% इज़ाफ़ो थियो आहे। ख़ासि करे चांवर ऐं गोश्त जे वापार में तेज़ी सां इज़ाफ़ो थियो आहे। हिन चयो त पाकिस्तानी डेयरी प्रोडक्ट्स खे UAE ऐं ॿियनि नॉर जे मुल्कनि में मुतासिर थींदड़ इंकशाफ ॾिसणु ॾाढो मुतासिर कंदड़ आहे। पाकिस्तानी सफ़ीर फैसल नियाज़ तुर्मज़ी चयो आहे त पाकिस्तान दुनिया में खीर पैदा कंदड़ सभ खां वॾो मुल्क आहे ऐं ख़ुशकिस्मती सां असां वटि हिन साल गल्फ फूड में डेयरी प्रोडक्ट्स जा केतिरा ई एक्सपोर्टर्स आहिनि। हिन चयो आहे त पाकिस्तान जी वॾी कुदरती सलाहियत खे नज़र में रखंदे एक्सपोर्ट में इज़ाफ़ो ई मुल्क जी मुआशी ख़ुशहाली हासिल करण जो रस्तो आहे। पाकिस्तानी सफ़ीर चयो आहे त संदन हारी ज़रई बुनियादनि ते सनअतकार ऐं कारोबारी माण्हू असांजे क़ौमी मईशत जे करंगे जी हॾी आहिनि, जिन खे अण इस्तेमालु थियल मार्केटुनि खे निशानो बणाए एक्सपोर्ट खे वधाइण ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हिन चयो त गल्फ फूड हिकु वॾी नुमाइश आहे जंहिंमें 100 खां वधीक मुल्कनि जी शिरकत सॼी दुनिया जो खाधे जी शयुनि ॾांहुं ध्यानु छिकाईंदी। पाकिस्तानी नुमाइश में चांवर, डेयरी प्रोडक्ट्स, मसाला, जड़ी बूटियूं, मशरूबात ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। सफ़ीर हुसैन मोहम्मद पाकिस्तान कौंसलेट दुबई में कौंसल जनरल अदीम ख़ान, कमर्शियल काउंसलर ऐं पाकिस्तानी मिशन जे ॿियनि आला अमलदारनि सां गॾु ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी पाकिस्तान पारां लॻायल केतिरनि ई स्टॉलनि जो दौरो कयो। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awaztv.tv। ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।